हैदराबाद इवाज़ अकेडमी हाई स्कूल में सिंधी कल्चर डे जो रंगारंग जश्न। हैदराबाद में इवाज़ अकेडमी हाई स्कूल में सिंधी कल्चर डे वॾी उजड़ी ऐं रिवायती शान सां मल्हायो वियो, जिते स्कूल मुकमल तौर ते सिंधी तहज़ीब जे रंगनि में रंगजी वियो। तक़रीब में ग्रेड 6 खां मैट्रिक ताईं जे शागिर्दनि खे पंहिंजी क्लास खे सिंधी सक़ाफ़त मुताबिक़ सुञाण जो टास्क ॾिनो वियो, जंहिंखे ॿारनि वॾी दिलकशी ऐं महिनत सां पूरो कयो। मुख़्तलिफ़ क्लासनि में सिंधी सूफ़ीज़म, असली सिंधी लाइफ स्टाइल, रिवायती रलियूं, टोपी, अजरक, ज़ेवर ऐं सिंधी भर्त ज़रिए मक़ामी विरसो नुमाया कयो वियो। शागिर्दनि हथ सां तयारु कयल क्राफ्ट्स बि नुमाया तवजा जो मर्कज़ बणिया। इन मौक़े ते सिंधी खाधनि जा स्टॉल पिणु लॻाया विया, जिन में सिंधी बिरयानी, बीह, चांवरनि जी मानी, मच्छी पुलाव, हलवो ऐं ॿिया रिवायती खाधा शामिल हुआ। इन्हनि स्टॉलनि जो मक़सदु शागिर्दनि में सिंधी खाधनि जी सुञाण सां गॾु एंटरप्रेन्योरशिप, कारोबारी सोच ऐं नफ़ो नुक़सान जे बुनियादी ॼाण पैदा करणु हुयो। ग्रेड नर्सरी खां 5 ताईं बहितरीन ड्रेसिंग ते इनाम ॾिना विया, जॾहिं त 6 खां मैट्रिक ताईं बहितरीन सजायल क्लास ऐं बहितरीन सिंधी नुमाइंदगी कंदड़ क्लासनि लाइ पहिरियों, ॿियों ऐं टियों इनाम पिणु रखियो वियो। तक़रीब जी सरवाणी स्कूल जे डायरेक्टर सर असफंद इसरार अबड़ो ऐं प्रिंसिपल मैडम शाहिन ख़ान कई, जॾहिं त केतिरा ई ख़ासि महिमान पिणु शरीक थिया। स्कूल इंतिज़ामिया मूजिबि हिन ॾींहं जो बुनियादी मक़सदु ॿारनि में सिंधी सक़ाफ़त जी सुञाण खे उजागर करणु, नौजवान नस्ल में पंहिंजी रुटनि सां नओं नातो जोड़णु ऐं विरसे सां मुहबत ऐं फ़ख्र जो जज़्बो वधाइणु हुयो। तक़रीब सां गॾोगॾु शागिर्दनि में तख़लीक़ियत, गॾिजी कमु करणु ऐं एंटरप्रेन्योरशिप जूं बुनियादी सलाहियतूं बि हथी वठणु हुयो।